नाज़रीन, बुलेटिन की शुरुआत में वहाँ आगाह कंदासीं हैदराबाद में तो मुर्क जान पीरज़ादो केस बाबत वहाँ आगाह कयूं पिया। जवाबदार सैफुर रहमान और शफ़ीक जतोई की ज़मानत वाली दरख्वास्त से फैसलो महफूज़ किया वियो है। वहाँ आगाह कयूं पिया मुर्क जान पीरज़ादो केस के हवाले से जवाबदार सैफुर रहमान और शफ़ीक जतोई की ज़मानत वाली दरख्वास्त से फैसलो महफूज़ किया वियो है। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जी जज तसवर हुसैन राजपूत की अदालत में जवाबदार की ज़मानत वाली दरख्वास्त से ॿुधणी थी है। जवाबदारन ऐं फ़िरियादी धुर के वकीलन जा दलील मुकम्मल थियण बाद अदालत फैसलो महफूज़ करे छॾियो आहे। वकील जो चवणु आहे त फैसलो 11 जनवरी ते ॿुधायो वेंदो। मुर्क जान जहिड़ी नमूने सां बेड ते पेर हुआ उन मां नथे लॻो त हुन आपघात कयो आहे। हैदराबाद में आगाह कयूं पिया मुल्क जान पीरज़ादो केस के हवाले से जवाबदार सैफुर रहमान और शफ़ीक जतोई की ज़मानत वाली दरख्वास्त से फैसलो महफूज़ किया वियो है। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट के जज तसवर हुसैन राजपूत की अदालत में जवाबदार की ज़मानत वाली दरख्वास्त से ॿुधणी थी है। जवाबदारन ऐं फ़िरियादी धुर के वकीलन जा दलील मुकम्मल थियण बाद अदालत फैसलो महफूज़ करे छॾियो आहे। हैदराबाद में आगाह कयूं पिया मुल्क जान पीरज़ादो केस के हवाले से जवाबदार सैफुर रहमान और शफ़ीक जतोई की ज़मानत वाली दरख्वास्त से फैसलो महफूज़ किया वियो है। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट की जज तसवर हुसैन राजपूत की अदालत में जवाबदार की ज़मानत वाली दरख्वास्त से ॿुधणी थी है। जवाबदारन ऐं फ़िरियादी धुर के वकीलन जा दलील मुकम्मल थियण बाद अदालत फैसलो महफूज़ करे छॾियो आहे। आला कयूं पिया हैदराबाद में मुल्क जान पीरज़ादो केस बाबत जवाबदार सैफुर रहमान और शफ़ीक जतोई की ज़मानत वाली दरख्वास्त से फैसलो महफूज़ किया वियो है। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट की जज तसवर हुसैन राजपूत की अदालत में जवाबदार की ज़मानत वाली दरख्वास्त से ॿुधणी थी है। जवाबदारन ऐं फ़िरियादी धुर के वकीलन जा दलील मुकम्मल थियण बाद अदालत फैसलो महफूज़ करे छॾियो आहे। आगाह कयूं पिया मुल्क जान पीरज़ादो केस बाबत जवाबदार सैफुर रहमान और शफ़ीक जतोई ज़मानत वाली दरख्वास्त से फैसलो महफूज़ किया वियो है। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट के जज तसवर हुसैन राजपूत की अदालत में जवाबदारन की ज़मानत वाली दरख्वास्त से ॿुधणी थी है। जवाबदारन ऐं फ़िरियादी धुर के वकीलन जा दलील मुकम्मल थियण बाद अदालत फैसलो महफूज़ करे छॾियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। इमाम अली भालाई असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे हैदराबाद में। इमाम अली, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी वक्त हैदराबाद की अदालत में मुल्क जान पीरज़ादो केस में जवाबदार सैफुर रहमान जतोई और शफ़ीक जतोई की ज़मानत वाली दरख्वास्त से फैसलो अदालत जो महफूज़ करे छॾियो आहे। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट के जज तसवर हुसैन राजपूत की अदालत में जवाबदारन की ज़मानत वाली दरख्वास्त से ॿुधणी थी। अदालत में जवाबदारन ऐं फ़रियादी धुर के वकील दलील ॾिना, जंहिं बाद अदालत फैसलो महफूज़ करे छॾियो आहे। ज़मानत वाली दरख्वास्तुनि ते फैसलो 11 जनवरी ताईं ॿुधायो वेंदो। अदालत पारां चयो आहे जन त वकील मीर अहमद मंगरियो अदालत के दलील ॾींदे चयो त जवाबदार सैफुर रहमान 1.5 महीनो ज़मानत ते रहियो आहे। जंहिं फ्लैट में वाक़ियो थियो आहे उहो रेंट ते सैफुर रहमान जतोई जे नाले ते हो। हिन पुलिस रिपोर्ट में कूड़ ॻाल्हायो आहे। जॾहिं त कोर्ट खे असां फोटो ऐं मुशीरनामा पिणु ॾेखारिया आहिनि। जॾहिं त मुल्क जान जा जहिड़े नमूने सां बेड ते पेर पियल आहे उन मां नथो लॻे त पखे में टंगियल हुन ख़ुदकुशी कई आहे। जॾहिं त अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बैदि फैसलो जॾहिं 11 जनवरी ताईं महफूज़ करे वरितो आहे। जी वॾी महिरबानी इमाम अली भालाई तफ़सील ॾियण जे लाइ।